खैरपुर मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर में क़ौमी असेंबली डॉक्टर सईदा नफ़ीसा शाह जी हिदायत ते गवर्नमेंट कॉलेज फॉर वुमेन में औरतुनि जी तफ़रीह लाइ 3 ॾींहंनि वारे मीना बाज़ार जो इनेकाद कयो वियो आहे। हिन मीना बाज़ार में 150 खां वधीक स्टॉल लॻाया विया आहिनि, जंहिंमें ॿारनि जी तफ़रीह लाइ खाधे पीते जा स्टॉल लॻाया विया आहिनि। रांदीका ॿारनि जे लाइ कपिड़ा, औरतुनि लाइ खजी जी चादर ऐं पर्स, खजनि जे पननि मां ठहियल टोकरियूं ऐं मानी रखण लाइ नंढड़ा दॿा इस्तेमाल कया विया आहिनि। तक़रीब जे महिमान ख़ासि समाजी अॻवान अंजुमन सिंध मज़र शेख, प्रोफेसर हुमेरा, प्रोफेसर फरज़ाना हुई। इन मौके ते सीपको एम्प्लॉयज़ यूनियन जे सदर लाला नज़ाकत, समाजी अॻवान ज़हीर जुमाणी, शागिर्दनि ऐं औरतुनि जे वॾे अंग शिरकत कई है। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।